धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल। जे तो में या हिम्मत मनाएण जी, या सॼीअ हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल। सबरी आयल मेहमानन के हैदर काजी तरफा अस्सलाम वालेकुम। लगे तो अज एनर्जी शायद घट लगे थी या तो रोज़ो लगो आ वो शोर ना आए। हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार आवाज़ सां एॾो ज़बरदस्त नारो हणंदासीं धरती मालामाल जो। मां चवंदुसि धरती ऐं मां चवंदो मालामाल। उन खां पोइ असां पंहिंजे बाक़ाइदे धरती मालामाल जो आगाज़ कंदासीं। धरती कुछ गिफ्ट हैम्पर्स खणी आए पोइ नारा लॻंदो, ईअं न लॻंदो। एनर्जी ना आहे उहा एनर्जी ना आहे। जल्दी जल्दी गिफ्ट हैम्पर खणी कुछ अञा बि खणी अच। जल्दी जल्दी वञ, जल्दी जल्दी वञ। हेॾां असांजी हिन अधी खे ॾे, हिन भाउ खे ॾे। शोर न था कयो छो? हेॾां ॾे, हेॾे जल्दी जल्दी वञे, जल्दी जल्दी। हिन अधी खे ॾे, हिन खे ॾे। हाणे ईंदो आवाज़ धरती मालामाल। धरती मालामाल में सब खां पहिरियों सेगमेंट कंदासीं रेस कॉम्पिटिशन। कहिड़ा कहिड़ा ॿार हिसो वठंदा रेस कॉम्पिटिशन में? उन्हनि खे साइकिल मिलंदी। ऐं जल्दी 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 ईंदासीं, जल्दी जल्दी। लता ब्यूटी क्रीम जे तरफा ही असां सेगमेंट पेश कयूं पिया रेस कॉम्पिटिशन। लता ब्यूटी क्रीम, लता ब्यूटी क्रीम जे तरफा ही सेगमेंट कयूं पिया। जल्दी जल्दी ईंदासीं। ओके तव्हांखे ख़बर आहे त कीअं खेॾणो आहे? माइक ॾे, माइक ॾियो, माइक। खबर है सामू? खबर है कीअं खेॾणो आहे? वञणो आहे सामू। हीउ जेको काको बीठो आहे न, एसि ताईं वञणो आहे। उन खां पोइ मोटी मूड़े वापसि अचिणो आहे। वापसी अचिणो आहे, वापसि आना आहे। ठीक है जी? ओके माइक ॾियसि त पोइ स्टार्ट कंदासीं। हिकु दफ़ो हिननि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। 1 2 3 go। जल्दी जल्दी। ना 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 ना, ये बच्चा कैसे आ रहा है? ये जी अच्छे तो नहीं हलानी है साइकिल। ठीक है, ठीक है। शाबाश 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 शाबाश। ओके जल्दी 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 पहुंचे जो। शाबाश शाबाश। 1 2 3 स्टार्ट। साइकिल की जो रेस कंपटीशन है असल में इस बच्चे ने सही तरीके से खेली। बाबा साइकिल हलाइणी हूंदी आहे न त पैडल सां साइकिल हलाइबी आहे। ठीक है, शाबाश। हाणे ही मुन्नो पंहिंजे शान धान सां अवां जे तरफ़ ईंदो ऐं तव्हां जूं ताड़ियूं हिन जो इस्तक़बाल कंदियूं त ही खटी आयो आहे ख़ैर सां। ज़बरदस्त।
कहिड़ो असांजे हिन प्रोग्राम में, हिन धरती मालामाल शो में मुड़ुसु वेठो आहे जेको पंहिंजी ज़ाल तां जान बि फिदा करण लाइ तयारु हुजे? तव्हां ऐं अहिड़ी असांजी कहिड़ी हिते अधी वेठी आहे जेका पंहिंजे मुड़ुस तां जान फिदा करे छॾे? बस ॿ? अच्छा साईं, तव्हां बि अचो, ठीकु आहे, पंहिंजी वाइफ खे घुरायो। क्रिकेट सेगमेंट आहे, तव्हांखे क्रिकेट खेॾणी आहे। पहिरियां तव्हां बॉल हलाईंदव ऐं तव्हांजी वाइफ बैटिंग कंदी ऐं उन खां पोइ 3 बॉल तव्हां खेॾंदव, ठीकु आहे, तव्हां बैटिंग कंदव, हू बॉलिंग हलाईंदी। त पहिरियां तव्हां छा कंदव, बॉलिंग कंदव या बैटिंग कंदव? टॉस करणी आहे, टॉस कजे। टॉस जो ख्याल हिते अची वियो आहे, सिक्का है किसी के पास? अभी अभी ख्याल आया है टॉस का, ये सिक्का आ गया। बाबा टॉस थी दो। GFS बिल्डर्स जे तरफां ही असां सेगमेंट पेश कयूं पिया, क्रिकेट सेगमेंट, जंहिंमें असां हिकु कपल घुरायो आहे, ज़ाल ऐं मुड़ुस, जेके क्रिकेट खेॾंदा। टॉस थींदी त बैटिंग केरु कंदो? ठीकु आहे, छा खपे तव्हांखे? चांद, चांद इनको चाहिए, ठीक है। चांद यानी कि बैटिंग साईं कंदो, बॉलिंग असांजी अधी कंदी। जी बॉल ॾिनो वञे, साईं खे बैट ॾिने, साईं हेॾां अचो, तव्हां हेॾां अचो। 3 बॉल आहिनि, 3 बॉल असांजी हीअ अधी हलाईंदी ऐं 3 बॉल असांजो ही भाउ हलाईंदो। 3 बॉल ही खेॾंदो, 3 बॉल ही खेॾंदी। ॾिसूं था, हिकिड़ो मिनट, कीपर अचे, बहुत डेंजरस कीपर आहे। इहे तव्हांजूं ॿरनि सूदियूं, ही तव्हांजूं ॿरनि सूदियूं, ठीकु आहे। ही तव्हांजो छक्को थियो आहे, यानी कि 2 ऐं 6 8 रन्स। ही बि तव्हांजूं 2 रन्स थियूं, यानी कि 2 ऐं 2 4, 4 ऐं 6 10 रन्स ठाहियूं आहिनि असांजे हिन भाउ, माशाअल्लाह। अचो भाउ, अचो अचो अचो, वेरी गुड। स्कोर थियो आहे 10 स्कोर कयो आहे असांजे हिन भाउ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं, घरवारीअ खे कुटियो अथव उन बॉलिंग खे? इहो प्यार आहे? 3 बॉलनि में 10 रन्स ठाहियूं अथव, इहो प्यार आहे? इहो प्यार न आहे, इहा तवाई आहे, इहा कावड़ कढी अथसि। इहो तव्हांजो को आहे मामिलो, मां अधी खां पुछंदुसि। अधी ॻाल्हि ॿुध, हे सम्झो सभु औरतूं असांजी भेनरूं वेठियूं आहिनि ऐं मर्द हज़रात वेठा आहिनि। ही मर्द हमेशह तव्हां औरतुनि खे मतिलबु हिसाईंदा रहंदा आहिनि, ठीकु आहे न। हाणे तव्हां अॼु ईअं सम्झो, जेकॾहिं हिस जी वियो त पोइ मज़ो न थींदो, यानी कि तव्हांखे 10 मां 12 स्कोर ठाहिणो आहे। बसि तव्हांजो ही बॉल खे ॾिसो चिताए, मां त सेखारियो, ही बॉल खे ॾिसो, जीअं बॉल जे तरफ़ टच कयोसि, मां छक्को थो ॾियां। जबरदस्त छक्को, ताड़ी बजाओ, जबरदस्त छक्को, छक्को जबरदस्त। इहा ई असांखे ॿियो बि छक्को खपे। वेरी गुड। 6 ऐं 2 8, यानी कि हिसाब बराबर थो हले। अधी चौको या छक्को खपे? जबरदस्त। 6 ऐं 6 12, 12 ऐं 2 14, यानी कि असांजी अधी भाउ खां कटी वई। जबरदस्त मुंहिंजी भेण, तमामु जबरदस्त, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। GFS पारां ही मोबाइल गिफ्ट जल्दी जल्दी, शाबाश। मोबाइल गिफ्ट आहे असांजी नदी खे, जे जबरदस्त स्कोर करे खटियो आहे। जी अदी प्लीज, हिक ही आवाज में धरती मालामाल। शॉर्ट कवर जे ब्रेक जो वक्त आहे, जल्द मिलूं था। मालामाल धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल।
माला माल धरती माला माल धरती माला माल धरती माला माल ते तो में आ हिम्मत मञाइण जी आ दुनिया सॼीअ खे हराइण जी जोश खपे जनून खपे जोश खपे जनून खपे मौज खपे ऐं मस्ती खपे धरती माला माल धरती माला माल धरती माला माल धरती माला माल वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ख़ुशि आमदीद भली कार धरती माला माल में अव्हां सभु मूं सां गॾु मौजूदु आहियो ॾाढो सुठो थो लॻे अव्हां पंहिंजे ॿारनि सां नंढा नंढा ॿार एॾो ख़ुशि थियनि पिया जेके साइकिल स्पेशली ॾिसनि था ऐं साइकिल सां उन्हनि जो एतिरो प्यारु हूंदो आहे यानी कि बेबीज़ जेके बि हूंदा आहिनि उन्हनि जो पंहिंजनि रांदीकनि सां ख़ासि करे जेके नंढड़ियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे गुॾियुनि सां ऐं जेके छोकिरा आहिनि बाबा उहे त साइकिल जा दीवाना आहिनि हिन बहितरीनु धरती माला माल लाइ असां सां तावन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स लता ब्यूटी क्रीम टैंग जापान ग्रीन सिटी फोरमी मलका मसाले GFS बिल्डर्स वीनस प्लास्ट लता ब्यूटी क्रीम ऐं जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां अॼु अव्हांखे मिलंदी बाइक थोड़ी देर खां पोइ असां बाइक सेगमेंट स्टार्ट कंदासीं जंहिंमें अव्हांखे मां पर्चियूं ॾींदुसि तव्हां पंहिंजे हथनि सां पंहिंजो नालो लिखंदव नालो लिखी करे इते जो इते बॉक्स में तव्हां उहो कुणो विझंदव इते ई असां बॉक्स पाकिस्तान जे पहिरीं माहौल दोस्त रिहाइश स्कीम जापान ग्रीन लाइफ सिटी जे मैनेजिंग पार्टनर जावेद काइमखानी साहब जन खां उहो असां कुणो खणाईंदासीं जंहिं ख़ुशि नसीब जो नालो निकिरंदो उहो हिते ई अॼु ई बाइक खणी वेंदो जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां कंहिंखे बाइक खपे सभिनि खे खपे ठीकु आहे ऐं ईअं हरू भरू बि बाइक न त 2 महीननि खां पोइ महीने खां पोइ न न न न न ए धरती माला माल असां वटि रुॻो ई माल आहे चुटकी में नालो निकिरे कुणो खणो नालो निकिरे बाइक ते वेहो स्टार्ट कयो ऐं वञो ऐं जापान ग्रीन सिटी जे लाइ जेका अव्हांखे अॼु बाइक ॾींदो उन्हनि जे लाइ हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार ताड़ी वॼायो नई नई शादी कंहिंजी थी आहे नई नई शादी न्यू कपल साल 2 साल मैरिज को उहे तव्हांजी थी आहे साईं घणा साल थिया माइक ॾियो साईं खे माइक ॾियो जल्दी जल्दी साईं खे साईं तव्हांजी त उमिरि 60 साल आहे नई शादी कीअं कई अथव 1.5 साल जो हा साईं 1.5 साल थियो आहे ठीकु आहे फेस स्केचिंग सेगमेंट में हिसो वठंदव तव्हां पंहिंजी वाइफ सां गॾु ठीकु आहे फेस स्केचिंग तव्हांजी वाइफ तव्हांजे साम्हूं वेहंदी हिते हीअं करे वेहंदी ठीकु आहे पाणे उहा अधी असांजी कीअं बि वेहे पर मां मुंहिंजो फर्ज़ु आहे ॿुधाइणु उहा वेहंदी तव्हां हिते वेहंदा ठीकु आहे ऐं तव्हां हुनखे ॾिसी आ बेट मेरे पास तुझे देखता रहूं तव्हां स्केच ठाहींदव पेंटिंग कंदव पंहिंजी वाइफ जी तस्वीर हिकु कपल ही आहे हिननि जी वाइफ केरु आहिनि उहे हथ मथे कनि केरु आहे हिननि जी वाइफ तव्हां सां गॾु ई वेठियूं आहिनि माशा अल्लाह हीअ असांजी अदी ऐं हीअ असांजो भाउ ॿियो केरु कपल आहे जेको फेस स्केचिंग सेगमेंट में हिसो वठंदो आपके मियाँ इनके मियाँ हिननि जो मुड़ुसु केरु आहे साईं माशा अल्लाह मोस्ट वेलकम हलिया अचो अवां ॿई कपल्स हलिया अचो
अस्सलामुअलैकुम प्लीज ही सेगमेंट फोरमी जे ताबन सां कयूं पिया फोरमी जे ताबन सां ही सेगमेंट पेश कयो वञे पियो असांजी हीअ ॿी भेण असां हिते असांजी वेहंदी अधी ऐं तव्हां साईं थोरो ईअं साइड ते थी वेहिजो ठीकु आहे ऐं मार्कर हिननि ॿिन्हिनि असांजे भाउ दोस्तनि खे ॾेई छॾियो सो हिन वक़्तु तव्हां जेसिताईं तव्हां पंहिंजी हुसन परी चऊं मलका चऊं माइक त ॾे सच सच बताना बहन प्यार में क्या बोलते हैं आपको माइक माइक मैं इनको शनु बोलती हूँ शनील नाम है शनु छन्नू बोलती हैं शनु ओ छन्नू शनु ओ मेरे छन्नू मेरे भाई और ये आपको क्या बोलते हैं नहीं हाँ बताएं सुमी और आपका नाम क्या है सुमेरा सुमी और आप बोलते हैं छन्नू बाबा सुमी ऐं छन्नू अॼु असां वटि मौजूदु आहे हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि थैंक यू सो मच ऐं तव्हां भाॼाईअ खे छा चवंदा आहियो मां नालो वठंदो आहियां नालो वठंदा आहियो जी छा नालो वठंदा आहियोसि उसवा जी मम्मा उसवा जी मदर उसवा जी पोइ इहो मम्मा नालो त न थियो बस ईअं ई वठंदा हूंदा नालो उसवा तव्हांजी धीउ जो नालो जी आहे बिल्कुलु ऐं ही तव्हांखे छा कोठींदा आहिनि उसवा जो पप्पा उसवा जो पप्पा जी। हे असां सिंधियुनि जी पुराणी क़दीम रवायत आहे सिंधियुनि असां जिन जी क़दीमी रवायत आहे ऐं हे उहा क़ाइमु कंदा था अचनि असांजी जेका बि अधी हूंदी आहे जेका असांजी औरत हूंदी आहे असांजी भेण हूंदी आहे उहा जॾहिं शादी करे वेंदी आहे त पंहिंजे मुड़ुस जो नालो न वठी सघंदी आहे अगरि गुडू पुट जो नालो हूंदो त ओ गुडू जा पी हेॾे त अचिजांइ उहो चवंदी आहे हा हा गुडू जी मां आयो आयो सो माशाल्लाह हे उहा सकाफ़त असांजी क़ाइमु कयूं था अचनि ज़ोरदार ताड़ियूं फोरमी जे ताबन सां ही सेगमेंट पेश कयो वञे पियो फेस स्केचिंग जेसि ताईं तव्हां पंहिंजो कमु सही शुरू कयो जेको सुठी पेंटिंग ठाहींदो उहो अॼु ज़बरदस्त गिफ्ट खणंदो फोरमी जे तरफ़ां ठीकु आहे त पोइ हिन वक़्तु असां बास्केटबॉल में असांखे ॿ कपल्स खपनि ॿ कपल्स नंढा नंढा बॉल आहिनि बास्केट मर्द भाउ जे असां चेल ते ॿधंदासीं असांजी अधी बॉल फिटी कंदी उहो जेको बॉक्स हूंदो उन सां हू पंहिंजो कोशिशि कंदो त उहो बॉल उन बॉक्स में पवे केरु ईंदो जल्दी जल्दी अचो जल्दी जल्दी अचो शाबाश जल्दी जल्दी केरु ईंदो कौन आएगा बास्केटबॉल में तव्हां सां आहे अधी बास्केटबॉल में बास्केट ॿधी वञे बॉल ॾिनो वञे असांजी हिन भेण खे जल्दी जल्दी शाबाश साईं हे तव्हांजी चेल ते ॿधंदासीं असां ठीकु आहे ऐं अधी बॉल फिटी कंदी तव्हां कोशिशि कंदो ईअं त हथ सां पकिड़े करे न आहे विझणो ठीकु आहे या जेकॾहिं चओ त असां तव्हांखे करे ॾेखारियूं जल्दी जल्दी अचो ऐं अवां मुख़्तलिफ़ सेगमेंट म्यूज़िकल चेयर में कौन कौन हिस्सा लेगा अच्छा म्यूज़िकल चेयर में सब हथ मथे थी करनि म्यूज़िकल चेयर में सब हथे मथे थी करनि चीलड़ी कौन कौन खेलेगा यार शोर ही नहीं कर रहे हो तुम लोग जबरदस्त ठीकु आहे साईं हाणे तव्हां ही बीठा आहियो ठीकु आहे ही अधी बॉल फिटी कंदी हाणे बग़ैर हथ जे तव्हांखे कहिड़े बि तरह सां ही बॉल हिन में पवणायो आहे ठीकु आहे जेकॾहिं तव्हां इहो करे था वञो त पोइ तव्हांखे मिलंदो वीनस प्लास जे तरफ़ां ज़बरदस्त गिफ्ट ही फिटी करणो आहे ठीकु आहे 1 2 3 स्टार्ट थोड़ा वेझो अचो ट्रे बॉल जल्दी जल्दी ट्रे बॉल once again
साईं हुन वीचारी त उहो अधीअ साईं फिटी त करे बि तव्हां थोरो सो बार खे ॾिसी इहो मूव तव्हांखे करिणो हुयो। GFS जा 2 गिफ्ट असांजे हिन भाउ ऐं असांजे हिन अधी खे ॾियो ऐं टैंक जा बि 2 गिफ्ट हिननि खे ॾियो। शाबाश। टैंक जा बि 2 गिफ्ट हिननि खे ॾियो। अचो अधी। शाबाश 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 शाबाश। टैंक ठाहे बेहतर मुस्तक़बिल रोज़ानो। टैंक में विटामिन B ऐं C हूंदा आहिनि जेके क़ुवत मुदाफ़ियत वधाइण लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि। रमज़ान जो महीनो असां लाइ इंतिहाई अहम आहे। उन दौरान असांखे पंहिंजे घर वारनि सां गॾोगॾु पंहिंजे पाड़ेसियुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। त अचो हिन साल टैंक रमज़ान सां गॾिजी उन्हनि ख़ुशियुनि खे विरहायूं ऐं ॿियनि लाइ भलाई जो ज़रियो बणिजूं। टैंक हाणे मुख़्तलिफ़ ज़ाइक़नि में दस्तियाबु आहे जंहिंमें ऑरेंज, मैंगो, पाइनएप्पल, लेमन, पेपर शामिल आहिनि। फ्रूट चाट विथ टैंक, शाही मैंगो डिज़र्ट, गोला गंडा विथ टैंक, ऑरेंज चिकन टैंक, टैंक फ्रूट सलाद, पाइनएप्पल केक विथ टैंक, टैंक पाइनएप्पल। टैंक वारनि असां सां तावन कयो आहे हिन ख़ूबसूरत गेम शो धरती माला माल में। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, लता ब्यूटी क्रीम, टैंक, जापान ग्रीन सिटी। जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां अॼु तव्हांखे बाइक मिलणी आहे, तव्हां विसारजो न। फोरमी मलका मसाले, GFS बिल्डर्स, वीनस प्लास्ट। वीनस प्लास्ट जे तावन सां तव्हांजे ॿारनि खे मिलंदियूं आहिनि साइकिलूं। वीनस प्लास्ट हिकु पाइप कंपनी आहे जेको वाटर सप्लाई पाइप आहे ऐं तमामु बहितरीनु क्वालिटी वारो पाइप जंहिंसां कॉलोनी में तमामु सुठी कारकर्दगी हुनजी क्वालिटी सां साबित थींदी आहे। छो त पाइप तव्हां ॾिसंदा आहियो ज़्यादातर पाणी जा वाटर सप्लाई जा पाइप ईअं फाटा पिया हूंदा आहिनि, पोइ रोड सॼो गप, पाणी वहे थो। वीनस प्लास्ट जो जेको पाइप आहे उहो एतिरो मज़बूत पाइप आहे जो तव्हां हिकिड़ो दफ़ो हणी छॾियो, गप बप न बसि। हाणे जॾहिं वञी इनखे को क्रेन अचे टोड़े त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी वीनस प्लास्ट जो पाइप एतिरो मज़बूत आहे, इन जे करे वीनस प्लास्ट जे पाइप कंपनी लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ओए होए 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 होए, वाह 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 वाह। आप क्या बोलते थे, नाम क्या लेते थे? सुमी। बीवी से प्यार करते हो आप? कितना प्यार करते हो आप? बहुत। जान से ज्यादा? हाँ। सच्ची? सच्ची। यार फिर ये कौन सा प्यार है? ये जान से ज्यादा प्यार करते हो अपनी बीवी से, तो हे असांजी अदी जी तव्हां कहिड़ी तस्वीर ठाही आहे? मेरी बहन ये आपको धोखे में रख रहा है, ये तव्हांखे धोखे में तो रखे। आप इसकी नजर में ये हो और ये बाहर बोल रहे हैं जान से ज्यादा अपनी बीवी से प्यार करता हूं। ओए होए 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 होए। यहां पे लिख देते सुमी, ये भूल गए आप। तमाम जबरदस्त, तमाम जबरदस्त, तमाम जबरदस्त। एक कंहिंजी मावा ऐं हिन उसवाई मां कीअं ठाही आई आहे? हे उसवा जी मां न, हे धणी बख्शे अबो ठाहियो अथई। उसवा जी मां वीचारे खे शाबस आहे, पेंटिंग करण न आई आहे, हुनखे जेका ॻाल्हि सम्झ में कई किथे ईअं त न आहे त अदी जे मास्क जे करे तव्हांखे सम्झ में न आई त छा ठाहिणो आहे। मास्क जे करे भाउ असांजो मुंझी पियो, अदी तव्हां मास्क त घटि में घटि लायो आहे ताकी हुन वीचारे खे पेंटिंग स्केच करण जी सुठे तरीक़े सां आसानी त थिए। ठीकु आहे, त भई तव्हां ॿुधाईंदव हिननि ॿिन्हिनि मां सभ खां सुठी पेंटिंग कंहिं कई आहे? ताड़ियूं तव्हांजूं ॿुधाईंदियूं, मां मथे कंदुमि, उन खां पोइ तव्हां ताड़ियूं वॼाईंदव। ठीकु आहे, हिन पेंटिंग लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे?
ऐं हिन पेंटिंग जे लाइ माना उस वाई अम्मा सही ना है, सुमी परफेक्ट आ, तमाम जबरदस्त 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 जबरदस्त। अवां सां मोहब्बत कंदा आहियूं, प्यार कंदा आहियूं। अवां असांजी फैमिली वांगुरु आहियो, असांजी भेनरूं आहियो, असांजा भाउर आहियो। तव्हां सभु असांजे शो में अचो था ऐं इहो असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं तव्हां सां ईअं मस्ती मज़ाक खिल भोग ही सेगमेंट्स खेॾंदो आहियां। सो कॾहिं बि मुंहिंजी का बि ॻाल्हि अहिड़ी दिलि में बि न कंदा कयो। सो हिन वक़्तु असांजी हीअ अदी ऐं ही भाउ खटी वियो आहे, त पोइ हिननि खे गिफ्ट ॾींदासीं मोबाइल। साईं 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 GFS जो गिफ्ट ॾियो असांजे भाउरनि खे बि, भाउ खे, असांजी अदी खे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। चीलुड़ी कौन खेलेगा? चीलुड़ी और कौआ उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। चीलुड़ी और कौआ उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। जो साइकिल रेस में नहीं आया हो वो आए, आप आओ बेटा, तव्हां अचो, शाबाश। ही इनके समझ में नहीं थी, नंढी आहे, नंढो ॿार आहे। तू भी अच, हाँ अचो अचो, तव्हां मथे सब अचो जल्दी। सिर्फ 8 बच्चे चाहिए, 8 बच्चे। हाँ आजा आजा, जल्दी 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 जल्दी। वीनस ब्लास्ट जे तरफा ही सेगमेंट कयां पियो, वीनस ब्लास्ट। बस बस जल्दी 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 जल्दी, शाबाश। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक्त है, ब्रेक का पोइ मोटी तो जामू था गड़ी रहो। धरती मालामाल, मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल। जे तो में आ हिम्मत मञाइण जी, आ दुनिया सॼी खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे ऐं मस्ती खपे। वेलकम बैक वरी करे आया धरती मालामाल में। जीअं त ब्रेक ते वञण खां अॻु में मां ही कुछ ॿार तयार कया हुया त भई चीलुड़ी खेॾंदासीं, पर जेसिताईं असां चीलुड़ी खेॾूं ही पर्चियूं खणी अच। इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम आहिनि ऐं हिन वक़्तु अव्हां खे मिलंदी उहा शइ जंहिंजो तव्हांखे इंतज़ार आहे। न न न न न न न ईअं न ईअं न ईअं न ईअं न। जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां हिन वक़्तु तव्हांखे मिलण वारी आहे बाइक। ज़ोरदार ताड़ियूं वॼायो हिकु दफ़ो। ही पर्चियूं आहिनि जेके मां हिन वक़्तु लाइव अव्हां जे साम्हूं, ही सभु ख़ाली आहिनि, अव्हां खे ॾींदो वेंदुसि। अव्हां ही पर्चियूं वठी पंहिंजो पंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो नालो लिखंदव, ठीकु आहे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी वाइफ सां आया आहियो त बि तव्हां हिकिड़ो नालो लिखंदो, ठीकु आहे। सभु हिकु हिकु नालो लिखंदो पंहिंजो ऐं इहे पर्चियूं बॉक्स में विझंदासीं। थोरी देरि खां पोइ असां इहा ई पर्ची ओपन कंदासीं। ओपन कंहिंखां कंदासीं उहो बि मां तव्हां खां नालो अॻोड़े ॿुधायो। जेकॾहिं तव्हां उहो नालो ॿुधाईंदो उनजो अलॻि तव्हांखे गिफ्ट ॾींदुमि, ठीकु आहे। त सभ खां पहिरियां मां तव्हांखे हीअ पर्चियूं ॾियां, जेसिताईं तव्हां नालो लिखो उन खां पोइ जल्दी जल्दी ईंदासीं, जल्दी जल्दी ईंदासीं, जल्दी 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 जल्दी। अच्छा हिकिड़ो कमु था कयूं, हिकिड़ो कमु, हिकिड़ो मिंट, हे पेनूं ॾियो मूंखे, ॾियो ही पर्चियूं वठो, पर्चियूं ॾियो।
टाइम घणो लॻी वेंदो, इन जे करे तव्हां सभिनि जी ही फैमिली आहिनि। असां हिननि अदियुनि खां शुरूआति कयूं था, हिननि जे ई नाले सां तव्हां हिननि सां गॾु ई आहियो, ठीकु आहे? त असां हिन अदी खां ई शुरूआति कयूं था। जी मुंहिंजी भेण, ही वठो, जल्दी जल्दी ईंदासीं। पेन वठो, जेका लिखी वञे उहा अदी अॻिते पास कंदी वञे। जल्दी जल्दी ईंदासीं, जल्दी 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 जल्दी, आराम आराम सां, आराम आराम सां, आराम आराम सां, आराम आराम सां। जल्दी 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 जल्दी। ही वठो, कंहिंखे न मिली आहे, मथे कंहिंखे न मिली आहे। सिर्फ़ हिकिड़ी हिकिड़ी पर्ची हूंदी, हिकिड़ी पर्ची हूंदी। ओके, शाबाश। हाणे ख़बर पइजी वेंदी केरु ख़ुशि नसीब आहे जेको हिन वक़्तु खटंदो बाइक। जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां अवां खे मिलंदी बाइक। हाणे सभ खां पहिरियां मां उन अदी खां पुछंदुसि जंहिंखे पर्ची न मिली आहे उहा हथु मथे करे। जंहिंखे पर्ची न मिली आहे उहा हथु न मिली आहे, न मिली आहे, कंहिंखे न मिली आहे, हिन अदी खे न मिली आहे, जल्दी, शाबाश। जंहिंखे न मिली आहे उहा, छो त ही पर्चियूं सिर्फ़ु हिकिड़ी हिकिड़ी पर्ची हिकिड़े माण्हू वेहंदी, उहो पंहिंजो नालो लिखी बॉक्स में विझंदो। कोई बि ॿ पर्चियूं बॉक्स में नथो विझी सघे। इन जे करे बी केयरफुल। तव्हां पंहिंजी क़िस्मत ॾिसो त जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां अॼु अवां जी बाइक निकिरंदी ऐं केरु आहे उहो ख़ुशि नसीब, कहिड़ी असांजी भेण हूंदी। सो जल्दी जल्दी मूंखे ॿुधायो, आख़िरी दफ़ो थो पुछां, कहिड़ी भेण आहे जंहिंखे अञा पर्ची न मिली आहे? ठीकु आहे, उन दी खे शाबाश। तव्हांखे बि न मिली आहे। अब एक सवाल पूछूंगा, जो जवाब देगा उसको अलग गिफ्ट दूंगा। ये सेगमेंट किसके नाम से कर रहे हैं हम? क्या जापान? क्या? न न न न न, ये सेगमेंट, ये बाइक किसके नाम से हम कर रहे हैं? कौन सेगमेंट करा रहा है ये? माइक दे, माइक दे, गिफ्ट दूंगा अभी अभी। वेनस प्लस जापान इज ग्रीस। जापान, जापान ग्रीन, जापान ग्रीन, ग्रीन्स ग्रीस वो ग्रीस क्या है? जापान ग्रीन क्या है? लाइन सिटी। जापान ग्रीन लाइट सिटी, जबरदस्त। इन भाग ॾियो, गिफ्ट नंबर खड़िया जापान ग्रीन लाइट सिटी, गिफ्ट ॾियो इन भागे। जापान ग्रीन लाइफ सिटी पारां असां ही सेगमेंट पेश कयूं पिया ऐं जापान ग्रीन लाइफ सिटी अहिड़ो ज़बरदस्त स्टैंडर्ड रहाइश आहे। तव्हां जेकॾहिं उन जो प्लाट वठणु चाहियो था, हिकु ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे मां ॿुधाईंदो थो हलां। वो एक और खुशखबरी आपको मैं बताना चाह रहा हूं। जापान ग्रीन लाइफ सिटी, अगर आप यहां से इस प्रोग्राम के थ्रू वहां पे जा रहे हैं और प्लॉट लेने जा रहे हैं, तो आपको सिर्फ यहां से जाने के लिए 20% डिस्काउंट मिलेगी। मतलब 20% तव्हांखे डिस्काउंट मिलंदो जेकॾहिं तव्हां ही रेफरेंस ॾियो था त असां धरती माला माल में ॾिसी करे तव्हां वटि आया आहियूं, त तव्हांखे जापान ग्रीन लाइफ सिटी 20% ॾींदो डिस्काउंट। ठीकु आहे? जल्दी जल्दी ईंदासीं, उन खां पोइ असां बाइक सेगमेंट ते ईंदासीं। आप अपनी पोजीशन पे आ जाओ, शाबाश, तव्हां पोजीशन ते अचो। चीलड़ी, हे चील कीअं थो उड़ाए? हे त चील न, हे पाण उड़ण जी पोजीशन में आहे। सब सिंधी आहियो? सिंधी सिंधी हो? सब सिंधी आहियो? कां उड़ियो, झिरकी उड़ी, कबूतर उड़ियो, मच्छी उड़ी, आ जाओ। जिसने मच्छी उड़ाई आ जाओ, शाबाश। जो सच बोलेगा, इसने भी उड़ाई, इसने भी उड़ाई, आ जाओ। अच्छा अच्छा अच्छा, शाबाश शाबाश शाबाश, आ जाओ। नीचे, उंगली नीचे, शाबाश। कहाँ उड़ियो? कौवा नहीं उड़ता? या समझ नहीं आई उर्दू? जल्दी जाते, शाबाश। तो उड़ियो, मैं उड़ी,
वीनस प्लास जे तरफा हिन बार साइकिल खटी आहे, भरपूर ताड़ी वजायो। जोरदार ताड़ियों। जापान ग्रीन लाइव सिटी टंडो अलाह यार पारा अज अवां खे हाणे थोड़ी देर में बाइक मिलण वारी आहे। बाइक काहे त जब यार तव्हां खे कंहिंखे पर्ची न मिली आहे, फाइनल पुछा पियो मर्दन खां न, इन अदिन खां ही तव्हां सां गॾु ई आहिनि। तव्हां फैमिली, इन जे करे असां चवंदा आहियूं फैमिली शो आहे त अवां पंहिंजी वाइफ सां या पंहिंजी अम्मा सां या पंहिंजी सिस्टर सां गॾु ईंदा आहियो त पोइ असां उन्हनि जा ई नाला लिखंदा आहियूं, हिक ई फैमिली खे बाइक मिलंदी। ठीकु आहे, इन जे करे असां पंहिंजी अदिन जा नाला लिखूं था। बाइक हिन वक़्तु बीठी आहे, थोड़ी देर खां पोइ मां अचां थो, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ जापान ग्रीन लाइव सिटी टंडो अलाह तरफ़ां तव्हांखे मिलंदी बाइक। ज़ोरदार आवाज़ सां धरती मनाइण जी, आ दुनिया सॼी खे हराइण जी। माल माल धरती, माल माल धरती, माल माल धरती, माल माल, माल माल धरती, माल माल धरती, माल माल धरती, माल माल। जितों में आ हिम्मत मञाइण जी, आ दुनिया सॼी खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माल माल धरती, माल माल धरती, माल माल धरती, माल माल। धरती मालामाल, धरती मालामाल। जापान ग्रीन लाइव सिटी टंडो अलाह यार पारां अज अवां खे मिलंदी हीअ बाइक। त सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ी अदी आहे। मां फाइनली पुछां थो तव्हां खां त जंहिं पर्ची में अञा मां पंहिंजो नालो न लिखियो आहे का, या कंहिंखे पर्ची न मिली हुजे? तव्हांखे न मिली आहे? ठीकु आहे, जल्दी जल्दी वञ, असांजी हिन अदी खे पर्ची ॾे जंहिं हथ मथे कयो आहे, इनखे पर्ची ॾियो, हिन जो नालो लिखियो। आपको भी नहीं मिली? ठीक है, असांजी हिन अदी खे बि ॾियो जंहिंखे जंहिंखे पर्ची, ऐं जल्दी जल्दी में तव्हां नालो लिखी वठो। ही वठो, अचो। असां जॾहिं तव्हां वटि ईंदासीं त तव्हांजी पर्ची चेक कंदासीं। कोई बि जेकॾहिं 2 पर्चियूं विझंदो त पोइ उनजी उहा पर्ची बि असां कढी छॾींदासीं। छो त फेयर असांजो प्रोग्राम आहे धरती मालामाल। इन जे करे सभिनी जे साम्हूं अव्हां खां असां लिखायूं पिया, ऐं तव्हांजे साम्हूं असां बॉक्स में विझंदासीं, ऐं तव्हांजे साम्हूं इहो कॉपी निकिरंदो, ऐं उन खां पोइ जेको ख़ुशनसीब हूंदो उनखे बाइक ॾिनी वेंदी जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां। जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां ही बाइक आहे। कहिड़ो ख़ुशनसीब आहे, अॼु ख़बर पइजी वेंदी त ही बाइक केॾे पई वञे। कॉपी तव्हांखे मिली चुका आहिनि। पर्ची तव्हांखे मिली चुकी आहे। थोड़ी देर में खबर पवंदी आहे बाइक केरु थो खटे। ज़ोरदार ताड़ियूं। जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां तव्हांखे बाइक ॾिनी वेंदी। हाणे कुछ ही मिंटनि में ही बाइक तव्हांजी हूंदी। तव्हां पर्ची ते पंहिंजो नालो लिखी चुका आहियो, ऐं हाणे ख़बर पवंदी त ही बाइक केॾे थी वञे। हा 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 हा, बाइक
जापान ग्रीन लाइफ सिटी टंडरो अलायार पारा ही बाइक जो सेगमेंट जो पर्ची के जरिए अवां कढो पिया सो हिन वक्त ही अॼु भी पंहिंजो नालो लिखी चुकियूं ऐं हाणे इंतज़ार ख़त्म आहे दिल जी धड़कन तव्हांजी वधंदी वेंदी ख़बर पइजी वेंदी फेयर प्रोग्राम आहे तव्हांजे साम्हूं तव्हांखे ख़ाली पर्चियूं ॾिनियूं वयूं तव्हां पंहिंजो नालो लिखियो आहे हाणे असां बॉक्स में विझंदासीं ऐं पाकिस्तान जी पहिरीं माहौल दोस्त रहायशी स्कीम जापान ग्रीन लाइफ सिटी टंडरो अलायार जे मैनेजिंग पार्टनर जावेद कायमखानी साहब जन खां ही पर्ची खणाईंदासीं जंहिंजो बि नालो निकिरंदो हाणे जो हाणे ही बाइक काए वेंदो त पोइ तव्हां रेडी आहियो मां वरी बि तव्हांखे चयो आहे जंहिंखे जंहिंखे मां पर्ची ॾिनी आहे सिर्फ़ु हिकिड़ी पर्ची हुन में विझणी आहे डबल पर्ची कोई बि न विझंदो ठीकु आहे शाबाश ही आहे ही आहे ही आहे ठीकु आहे ही आहे ही आहे ही जल्दी 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 केरु आहे बाक़ी जेका असांजी भेण अञा कोई रहियो कंहिंजी पर्ची अवां सभिनी जे साम्हूं हिन वक़्तु असां दावत ॾींदासीं मां चवंदुसि भरपूर ताड़ियुनि जे इस्तक़बाल में जापान ग्रीन लाइफ सिटी टंडो अलायार जे मैनेजिंग पार्टनर खे मां दावत ॾींदुसि जेके हिन वक़्तु हिकिड़ो कॉपी खणंदा ऐं उन में ख़बर पवंदी त केरु ख़ुशि नसीब आहे जेको अॼु बाइक खटे थो जापान ग्रीन लाइफ सिटी जी त भरपूर ताड़ियुनि में जावेद कायमखानी साहब माइक ने जल्दी कर सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह। कैसा लग रहा है आज आप हमारे शो में मौजूद हैं और जापान ग्रीन लाइफ सिटी की तरफ से आज ये जो बाइक आप दे रहे हैं और क्या आप कहेंगे बहुत अच्छा लग रहा है और थोड़ा माइक करीब कीजिएगा बहुत अच्छा लग रहा है और अपनी सोसाइटी के हवाले से मैं कुछ इन्फॉर्मेशन देना चाहता हूँ कि हमारी पाकिस्तान की पहली इको फ्रेंडली सोसाइटी है जो इंशाल्लाह बड़ी कामयाबी से चल रही है माशाल्लाह और काफ़ी बुकिंग हो चुकी है माशाल्लाह 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 सर जीअं त इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि हिन वक़्तु हीअ असांजूं अदियूं जेके असांजे हिन धरती मालामाल में मौजूदु आहिनि सिर्फ़ु ॿियूं कुझु बि न सिर्फ़ु हिननि खे असां पर्ची ॾिनी आहे हिननि नालो लिखियो आहे हिननि जे ई साम्हूं असां बॉक्स में ही बॉक्स रखियो आहे हाणे पर्ची निकिरंदी हितां तव्हां खणंदव उन ख़ुशि नसीब जो नालो का ख़बर न आहे जी सर इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म आहिनि अलाए कंहिंजी क़िस्मत ॿ निकितियूं आहिनि सर ॿ निकितियूं आहिनि एक मिनट सर कोई भी सर एक ओए होए होए जापान ग्रीन लाइफ सिटी टंडरो अलायार पारां अवां खे बाइक मिलण वारी आहे ॾिसूं था उहो कहिड़ो ख़ुशि नसीब आहे ऐं जंहिंजो नालो निकिरंदो बाइक हाणे जो हाणे काए वेंदो ख़बर पइजी वेंदी त ही सुमेरा साईं ॾिनो सुमेरा साईं ॾिनो सुमेरा साईं ॾिनो सुमेरा साईं ॾिनो केरु आहे हे ॿ असांजूं अदियूं थियूं आयूं आहिनि साईं ॾिनो तव्हां आहियो ऐं हीअ साईं सुमेरा अदी आहे NIC पॉइंट ॾेखारियो साईं ॾिनो तव्हां ई आहियो जल्दी 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 जल्दी
साईं ॾिनो आहे हीअ तो ऐं सुमेरा अवां आहियो अवां अचो अचो दी अचो 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 माइक ॾे असांजे भाउ खे माइक ॾे हिन असांजे भाउ जी बाइक निकिती आहे सुमेरा घर ॿी बि अधी जो नालो उहा बि उथी पर हिननि ॾाढो सुठो कमु कयो सुमेरा साईं ॾिनो साईं आहे ऐं सुमेरा असांजी अधी आहे बाइक निकिती आहे हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं बाइक ते अचो साईं अचो बाइक ते अचो असांजी अधी जापान ग्रीन सिटी जे तरफ़ां मूंखे बाइक मिली आहे के करो हलायो गाड़ी असांजे भाउ बाइक कढी आहे ज़ोरदार ताड़ियूं नसीब जी ॻाल्हि आहे जबरदस्त 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 बस 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 अचो मुंहिंजा भाउ किथां जा आहियो साईं साईं असां खैरपुर जा खैरपुर जा आहियो पोइ हिते कराची के घुमण आया आहियो या प्रोग्राम जे लाइ आया आहियो न सर हिते कमु कंदा आहियूं हिते कमु कंदा आहियो खैरपुर मां आया आहियो ऐं माशाअल्लाह तव्हांजो लकी नंबर निकितो आहे बाइक तव्हांखे मिली आहे जापान ग्रीन सिटी जी तरफ़ां छा चवंदो जापान ग्रीन सिटी टंडोला यार जी तरफ़ां तमामु सर बहितरीनु कमु करे रहिया आहिनि असांजी दुआ आहे त इंशाअल्लाह असांखे वधि में वधि माइक थोरो हिते वेझो करे ॻाल्हायो हिते वधि में वधि तव्हांखे कामयाबी मिलंदी इंशाअल्लाह असांजी दुआऊं अवां सां कठे आहिनि ही तव्हांजो बेबी लकी आहे ऐं ही तव्हांजी जेका वाइफ आहे हीअ बि लकी आहे ही लकी घरवारी आहे हिन जो नालो हुयो हुन रखियो ऐं हिननि जी बाइक निकिती असां जॾहिं पहिरें ॾींहुं आयासीं ईअं ई बाइक निकिती अवां सभु अची सघो था बार बार ऐं तव्हांजी बि क़िस्मत आज़माए सघो था रोज़ छो त कॾहिं कंहिंजी क़िस्मत खुले का ख़बर न आहे हिननि जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर भरपूर ताड़ियूं थी वञनि थैंक यू भाउ तव्हां प्रोग्राम ख़तम थिए तव्हां हाणे जो हाणे बाइक काए वञो धरती टीवी जो लेटर आहे ऐं असां जॾहिं बि चवंदा आहियूं नाज़रीन जेको चयो आहे उहो कयो आहे बाबा असां चयोसीं बग़ैर कुझु किए बाइक खणी वञो तमामु ज़बरदस्त माइक ॾियो काइम खानी साहब जिन खां कुझु पुछंदासीं सर माइक वेझो करे ॻाल्हाइजो जी ख़ुशी केतिरी थी हिन फैमिली खे अवां जे हिन बाइक जेका तव्हां ॾिनी आहे तव्हांजी कंपनी ॾाढो सुठो लॻो आहे ऐं तव्हां जेकॾहिं प्लॉट असांजा माण्हू हितां जा माण्हू जेकॾहिं जापान ग्रीन सिटी में प्लॉट लेना चाहें और वो रेफरेंस दें कि हमने धरती टीवी का धरती मालामाल देखा है तो आप कितने % उसको रियायत करोगे मैं 20% डिस्काउंट उनको दूंगा इंशाल्लाह जो भी हमारे पास आएगा कि धरती मालामाल देख के हम आए हैं इसका मतलब ये हुआ कि अगर 18 लाख का प्लॉट है तो 3,60,000 रुपये उसको डिस्काउंट मिलेगा और 14,40,000 का प्लॉट जेकॾहिं 18 लख जो प्लॉट आहे जापान ग्रीन सिटी लाइव टंडो अलायार में ऐं तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु इहो ॿुधाए करे उते वञो त बाबा असां धरती मालामाल में तव्हांखे ॿुधी करे तव्हां वटि प्लॉट वठण आया आहियूं त तव्हांखे घटि में घटि बि 3,60,000 रुपया रियायत ॾिनी वेंदी अच्छा ही सिर्फ़ु रुगो हाज़रीन जे लाइ न आहे ही नाज़रीन जे लाइ बि आहे जेकॾहिं तव्हां जापान ग्रीन सिटी जो ही इश्तिहार या उनजो नालो ॿुधी करे सिर्फ़ु जापान ग्रीन सिटी में प्लॉट वठण वञो ऐं तव्हां ॿुधायो त असां धरती मालामाल में तव्हांजो नालो ॿुधी करे आया आहियूं त तव्हांखे 20% डिस्काउंट ॾिनी वेंदी आख़िरी दफ़ो भरपूर ताड़ियूं वॼायो थैंक यू सर थैंक यू सर क़िस्मत जी ॻाल्हि आहे मुंहिंजी त दिलि थी चए त मां तव्हां सभिनी खे बाइकूं ॾियां पर छा आहे जो क़िस्मत आज़माई हूंदी आहे क़िस्मत माण्हू आज़माए यानी कि अव्हां खे सुठो लॻो ही इवेंट ही सेगमेंट कंहिंसां को ग़लति त न थियो न मां कुझु ग़लति त न कयो न फेयर हुयो तव्हां सभिनी खे पक आहे त पोइ हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार आवाज़ में धरती
शॉर्ट कवर जा ब्रेक जो वक्त आहे थोड़ी देर में मिलूं था धरती मालामाल। आ दुनिया सजी थे हराइण जी मालामाल धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल मालामाल धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल जितों में आ हिम्मत मनाइण जी आ दुनिया सजी थे हराइण जी जोश खपे जनून खपे जोश खपे जनून खपे मौज खपे भली करे आया हिकु दफ़ो ॿीहर धरती मालामाल शो में अवां सभई ऐं हिन वक़्तु हिकु अहिड़ो सेगमेंट कंदासीं ख़बर पवंदी त तव्हां केतिरा खाइणा आहियो। खाओ ऐं खटो में केरु हिसो वठंदो? हेॾे अचो था खाओ ऐं खटो में तव्हां ईंदो अचो 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 तव्हां बि ईंदव तव्हां बि अचो। ॿियो कहिड़ो असांजो भाउ ईंदो? हुन हथे खे मौक़ो ॾियो तव्हांखे गिफ्ट ॾियां थो। अचो अचो जल्दी जल्दी अचो। 2 3 2 ॿ। ॿियो कहिड़ो दोस्त हुयो असांजो? हा तव्हां अचो जल्दी 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 जल्दी। खाओ ऐं खटो। बाबा ही तव्हां अॻियां फ्रूट रखियो आहे केला ऐं ही काउंट कयो तव्हांखे बराबरि बराबरि हूंदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मतिलबु जेको घणा खाए ठीकु आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 केला आहिनि ठीकु आहे। दर्जन तव्हांखे ननोसीं 2 केला असांजो कूओ खाइयो हिते हुयो दर्जन 12 केला पर छा आहे अफ़्तारी खां पोइ फौरन ऑनियर ईंदा आहियूं त हिते कुझु कुआ बि आहिनि जेके केला खाईंदा वञनि। सो जल्दी जल्दी ईंदासीं। शाबाश। हाणे ख़बर पवंदी हिन धरती मालामाल जे लाइ असां सां तावन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलप्स लता ब्यूटी क्रीम टैंक जापान ग्रीन सिटी टंडरो अलायार फॉर मी मलका मसाले GFS जे तावन सां असां ही शो पेश कयूं पिया। मलका मसाले पाकिस्तान में पहली बार अब ऐसी रेसिपी मसालों में शामिल किया गया है हिमालयन पिक सॉलिड। मलका मसाले पाकिस्तान में अपनी नौइयत का पहला ब्रांड है जिसने अपनी रेसिपी मसालों में आम नमक की बजाय 100% कुदरती और 3 बार साफ किया गया वाइटल हिमालयन पिंक सॉलिड शामिल किया है क्योंकि मलका मसाले जायके के साथ साथ अपने कस्टमर्स की सेहत को भी अपनी अवलिन तरजीह देता है। मलका मसाले जे लाइ हिकिड़ो दफ़ो असां ताड़ी वॼाईंदासीं ऐं हाणे ईंदासीं मलका मसाले जे तावन सां ही असां सेगमेंट पेश कयूं पिया खाओ ऐं खटो। 11 केला हिननि जे अॻियां पिया आहिनि। ॾिसूं था त ही केतिरा केला खाई सघनि था। असां ॻणींदासीं सिर्फ़ 10 काउंट कंदासीं 10 मज़े मज़े सां काउंट कंदासीं। ॾिसूं था 10 काउंट करण में काउंटिंग में ही 11 केला खाई सघनि था या न। सो ख़बर पवंदी। अच्छा पहिरियों तव्हां खां आइडिया तो वठणु चाहियां। आपकी तालियां बताएंगी इन दोनों में से कौन जीतेगा? क्या ये जीतेंगे या ही भाज खटंदो? साईं ताड़ियूं तव्हां ॾियनि हिन असांजे भाउ जे लाइ ताड़ियूं घटि आहिनि पर ॻाल्हि ॿुध वॾा माण्हुनि ताड़ियूं घटि वॼायूं थी ऐं तूं वरी रिकॉर्ड क़ाइमु करे ॾेखारजांइ। तूं खलुण समेत केला खाई वञजांइ। मां त चवां थो त प्लेट बि न छॾिजांइ। सही आहे। शाबाश। 1 2 3 गो। जल्दी जल्दी।
आपके पास बस बस हे जे मां 15-20 गणा ते प्लेट भी न छॾनि माशाअल्लाह यारनि केलनि मां ही बचा आहिनि 3 यारनि केलनि मां ही बचा आहिनि 5 त खाओ ऐं खटो असांजे हिन भाउ खटियो आहे एक असां इन भाउ खे हिकिड़ो ही गिफ्ट ॾींदासीं हिकिड़ी असां हिनखे साइकिल ॾींदासीं जल्दी जल्दी शाबाश महिनत कई आहे असांजे हिन भाउ ज़बरदस्त ठीकु आहे हे नंढे ॿार जे लाइ आहे तव्हां पाण न लाइजो ओके 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 शाबाश ज़ोरदार ताड़ियूं वॼायो हिन जे लाइ म्यूजिकल चेयर में कौन आएगा केड़ी असांजी दीदी म्यूजिकल चेयर में शाबाश म्यूजिकल चेयर में तहां अचो हाँ आप आ जाएं आप भी आ जाएं तहां भी अचो तहां भी अचो शाबाश जल्दी 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 तहां भी नो तहां भी अचो ठीक है हरी अप जल्दी जल्दी ना दे म्यूजिकल चेयर एक ही तमाम तवज्जो सां ता भेण अॻिते जो थोड़ो अॻिते आप आगे जाएं शाबाश जे मानू जी बाइक निकती है थोड़ी देर पहरिया उसकी बच्ची को थैलेसीमिया था है हु सिर्फ इन जे करे इन प्रोग्राम में आयो इन शो में आयो त मुंहिंजी धी के मता साइकिल मिले पर अल्लाह साईं उनके बाइक नहीं चढ़ी इन भाउ जे इन जेका अधी हुई इन जी धी जे लाइ ज़रूर दुआ कंदा त उन्हनि खे थैलेसीमिया जी बीमारी अल्लाह साईं उन्हनि खे सिहतयाब करे म्यूजिकल चेयर में असांजूं हीअ अदियूं आहिनि कुर्सियूं सिर्फ़ु आहिनि 4 1 2 3 4 ऐं असांजूं अदियूं आहिनि भेनरूं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 छा आहे त मां चाहींदो आहियां त कोई बि मिस न थी वञे पर जेकॾहिं अनफॉर्चुनेटली का मिस थी हुजे त बसि पोइ दिलि में न करे छो त मुंहिंजी जल्दी जल्दी कोशिशि हूंदी आहे त मां सभिनि खे मौक़ो ॾियां त भई स्टार्ट कंदासीं 1 2 3 शुरू ही यदि भेजी हुई है तवां अचो ये बैठ गई हैं आप आ जाओ बेटा शाबाश 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 हाँ ओके 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 बियो ये बैठ चुकी हैं शाबाश कोई बात नहीं दूसरी मरतबा असा ही भेड़ काबड़ में थी ॾिसे ईअं करे ॾिसे थी छा थी वियो जल्दी जल्दी ना 3 कुर्सियूं आहिनि हिन वक़्तु असां 4 अदियूं बचियूं आहिनि त पोइ स्टार्ट कंदासीं 1 2 3 शुरू वाह पुट वॾनि जो थोड़ो ख्याल कबो आहे गेम है ओके शाबाश चेती गेम है मैंने भी तो जोक मारा ऐसे जल्दी जल्दी दासे 2 कुर्सियों आहिनि 3 सॼो आहिनि 1 2 3 शुरू ये बैठ चुकी है शाबाश 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 शाबाश
हिकु कुर्सी बची आहे ऐं ही ॿ असां जूं हिकु कुर्सी ॿ असां जूं अदियूं आहिनि जल्दी जल्दी ईंदासीं 1 2 3 शुरू जल्दी डोंट टच चेयर चेयर को हाथ नहीं लगाएगी आप चेयर को हाथ नहीं लगाएंगी नहीं 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 बहन बहन चेयर को हाथ नहीं लगाएंगी कब से बोल रहा हूं चेयर को हाथ नहीं लगाएंगी ये दोबारा होगा दोबारा होगा दोबारा होगा जब भी जॾहिं बि तव्हां अचो असांजूं अदियूं तव्हां अचो जॾहिं तव्हां हलो था तव्हां हिनखे जेकॾहिं हिनखे तव्हां हथु लाहींदो इन जो मतिलबु तव्हां ॿिए खे डिस्टर्ब करे पाण वेही रहंदो इन जे करे हिनखे डोंट टच द चेयर प्लीज़ हाणे वरी ईंदासीं हिकिड़ो दफ़ो 1 2 3 शुरू जबरदस्त जबरदस्त असांजी नदी खे हिकिड़ो गिफ्ट ॾियो गिफ्ट हैम्पर खणी अचो भेण असांजी गिफ्ट वठी वञो तव्हां आराम सां आराम सां भेण अदी खे गिफ्ट ॾियो गिफ्ट हैम्पर ॾियो शाबाश गिफ्ट हैम्पर ॾियो असांजी अदी खे शाबाश ऐं ही 4 गिफ्ट हैम्पर असांजी हिन विनर खे ॾियो 4 गिफ्ट हैम्पर फॉर मी GFS जा 4 गिफ्ट ॾियो शाबाश बेटा जल्दी जल्दी कहिड़ो बार जंपिंग बॉल में ईंदो जंपिंग बॉल जंपिंग थैंक यू बच्चा तू बच्चे तू कुछ बड़ा बच्चा है हाँ तू अच्छ 2 बच्चे आएंगे दो और एक तू आजा शाबाश वाइट शर्ट शाबाश जल्दी आ जाओ हाँ ओके ये आ गया दूसरा बच्चा आ जाए जिसको मौका नहीं मिला वो बच्चा आ जाए शाबाश ये बच्चा आ जाए चलो एक बच्ची आ जाए ये बच्ची आ जाए शाबाश आ जाओ जबरदस्त हाणे खबर पवंदी उते बीहो यहाँ पे ठीक है समझो था जंपिंग वहां तक वो जंपिंग हेस ताईं जेकॾहिं तव्हां खटियो त पोइ वीनस प्लास जी तव्हांखे साइकिल ॾिनी वेंदी साइकिल पीछे तरफ शाबाश हिननि जी हौसला अफ़ज़ाई लाइ हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि 1 2 3 गो जबरदस्त शाबाश फॉर भी गिफ्ट करनी करो गिफ्ट टाइम पर माइक खणिया माइक दे असांजे हिन नालो छा आहे साईं सरफराज किथां जो आई सरफराज लाड़काने जो आहे ही मुंहिंजे शहर जो आहे यार ताड़ियूं त वॼायो लाड़काने शहर जो आहे ऐं इहो कीअं थो थी सघे त लाड़काने शहर जो हुजे ऐं वरी हाराए वञे लाड़काने शहर जो खटंदो आहे ज़िंदाबाद ताड़ियूं तव्हांजूं ॿुधाईंदियूं ताड़ियूं जल्दी शाबाश शाबाश
शाबाश। हिकिड़ो सवाल थो तव्हां खां पुछां, सिंध जे शहर जैकबाद जो पुराणो नालो छा हो? माइक ॾे असांजे हिन भाउ खे, हिन दोस्त खे माइक ॾियो जिसकी जेकब जवाब ग़लत आहे। केरु ॿुधाईंदो ॿियो? सिंध जे शहर जैकबाद जो पुराणो नालो छा हो? जैकब त पोइ बाद में पियो, पुराणो नालो साईं खे माइक ॾियो। सर जेकब हुयो, अच्छा इन खां पुराणो न आहे यार। तव्हांजो बि जवाब ग़लति आहे। अंग्रेजी जी अल्फाबेट में केतिरा लफ़्ज़ थींदा आहिनि? हालांकि अखर हुजनि, अंग्रेजी जी अल्फाबेट में केतिरा अखर थींदा आहिनि? कंहिं ॿार खां पुछणो आहे न, ये बच्चों वाला सवाल है। सही, रेड 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 शर्ट 26 26। जबरदस्त जवाब दुरुस्त आहे। उन्हीं के शाबाश। पाकिस्तान ठहण वक़्तु मुल्क जो गादी वारो शहर कहिड़ो हो? पाकिस्तान ठहण वक़्तु मुल्क जो गादी वारो शहर कहिड़ो हो? हिन ॿार खे ॾे शाबाश। कराची कराची जवाब दुरुस्त आहे। गिफ्ट हैम्पर हुजे मुन्ने खे। इंग्लिश में ई खां पोइ छा ईंदो आहे? ये बच्चा जो, हाँ शर्ट वाला बच्चा जी, इंग्लिश में ई खां पोइ छा ईंदो आहे? एन एफ एफ। माशाल्लाह, ॾाढो जवाब ग़लति आहे। जल्दी जल्दी हेॾां हिन खां पुछ, ई खां पोइ छा ईंदो आहे? एन एन जवाब दुरुस्त आहे। गिफ्ट हैम्पर ॾियो असांजे नाते खे। ओके, हिन वक़्तु अव्हां खे मां ऐं अव्हां जूं ताड़ियूं बि खपंदियूं, अव्हां जो साथ बि खपंदो ऐं हिकु अहिड़ी हौसला अफ़ज़ाई खपंदी जीअं त जंहिं भाउ जी बाइक निकिती, अॼु त उहो ख़ुशनसीब आहे ऐं पंहिंजी बाइक ते ई वेंदो घर। हींअर ई असां हुनखे बाइक ॾींदासीं। जंहिंजी बि असांजी धरती मालामाल मां बाइक निकिरंदी आहे, उनजो इहो ई तरीक़ेकार हूंदो आहे त असां सभ खां पहिरियां हिते ई वेठल माण्हुनि खे पर्चियूं ॾींदा आहियूं, उहे पंहिंजा नाला लिखंदा आहिनि, बॉक्स में विझंदा आहियूं, बॉक्स खुलंदो आहे, उन मां हिकिड़ी चिटकी खुलंदी आहे, ओपन थींदो आहे, जंहिंजो नालो हूंदो आहे उनखे बाइक ॾिनी वेंदी आहे। अॼु ही हिकु अहिड़ी अहसास वारी ॻाल्हि मूंखे ॿुधण में आई त जंहिं दोस्त जी बाइक निकिती आहे उन जी धीउ खे थैलेसीमिया आहे। थैलेसीमिया जी हूअ पेशेंट आहे। हिननि जी ख़्वाहिश ही पंहिंजी ज़ाल मुड़ुसनि जी त काश असांजी धीउ जी साइकिल निकिरे त असां हिनखे साइकिल ॾियूं, पर हिननि खे बाइक ॾिनी वई आहे। मां चाहींदुसि उन नंढड़ी खे तव्हां हेॾे वठी अचो जेका थैलेसीमिया जी पेशेंट आहे। शाबाश, हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। माशाल्लाह 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 माशाल्लाह। नालो छा आहे? सफिया सफ़िया। सफ़िया बाबा कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे? 1 क्लास में पढ़ंदी आहे। पप्पा पप्पा छा कंदो आहे? सिक्योरिटी गार्ड सिक्योरिटी गार्ड आहे पप्पा। पप्पा तोसां प्यार कंदो आहे? हाँ केतिरो प्यार कंदो आहे? अलाई तमामु घणो। पप्पा जॾहिं चए पियो त तुंहिंजी साइकिल निकिरंदी त
सफ़ीना खे छा पियो लॻे त वाकई साइकिल निकिरंदी? जी जी, पर हाणे त मोटरसाइकिल निकिती आहे, पोइ तव्हांखे त हलाइण न ईंदी आहे, पोइ पापा की बाइक निकली है तो फिर अब कैसे? तुम तो नहीं चलाने आती तुम्हें? तो के हलाइण न ईंदी आहे न? छा मोटरसाइकिल हलाइण ईंदी आहे त पोइ साइकिल ॾींदासीं असां हिन मुन्नी खे। ऐं इन्हनि जे पीउ माउ खे बि गुज़ारिश कंदासीं तव्हां बि अचो। शाबाश बेटा वे। धरती माला माल में असां मुनी जी ख्वाहिश पूरी कई से। बाइक तव्हांखे बोनस में मिली वई, ठीकु आहे? कीअं पियो लॻे? तमामु बहितरीनु सर, बहितरीनु पियो लॻे? तमामु बहितरीनु। ज़बरदस्त। बसि पंहिंजी धीउ जो ख्यालु रखिजो ऐं ॾाढो हिकु अहसास वारो लम्हो आहे। सो ज़ोरदार हिन जे लाइ भरपूर ताड़ी वॼायो। GFS जा ही कुछ कार्ड्स आहिनि जेके तव्हांखे 15% डिस्काउंट आहे। 15% डिस्काउंट में ही कार्ड जंहिंखे खपनि 15% तव्हांखे डिस्काउंट जेकॾहिं तव्हां वेंदा त तव्हांखे डिस्काउंट मिलंदो 15%। जंहिंखे खपे त तव्हां ही कार्ड वठी वठो। ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजे शो जो टाइम ख़तमु थियो आहे। सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अवां सां गॾु हूंदो। हिक ही आवाज़ में एनर्जी वारो आवाज़, एनर्जेटिक आवाज़। धरती सदीअ खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, मौज खपे ऐं मस्ती खपे। धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल।